अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद त तव्हां सब ठीक ऐं खैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु असां तव्हांजे लाइ हिकु नायाब एल्बम खणी आया आहियूं उस्ताद शमन अली मीराली साहब जो। ऐं हिन एल्बम जा सुपर हिट कलाम असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। दोस्तों हिन एल्बम जो 7 नंबर कलाम आहे जंहिंजा बोल आहिनि कहिड़े सांभण सां। दोस्तों हिन कलाम जो शाइर आहे कासिर नवाज़। दोस्तों मां उम्मीद थो कयां त हीअ एल्बम तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो। अगरि हीअ एल्बम तव्हांखे पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। दोस्तों हीअ कलाम ॿुधूं था। कहिड़े साबुण सां मुंहुं मिठा धोईंदो आहियां, सब बल बजियां पियो भरंदो आहियां, मुंहुं धोई करे धोईंदो आहियां। कहिड़े साबुण सां मुंहुं मिठा धोईंदो आहियां, सब बल बजियां पियो भरंदो आहियां, मुंहुं धोई करे धोईंदो आहियां। मुंहुं ते ईअं पेशकेश सिंधी म्यूज़िक स्टेशन।
पेशकेश सिंधी म्यूजिक स्टेशन। सजण सवाली कासिर नवाज़ा तुझो सजण सवाली वेंदे कढी तू जान मुझी वेंदो सब बल बजियां तो बरदो मुंह धोई करे धोई दोआ कहिड़े साबुण सां मुंह मिठा धोई दोआ सब बल बजियां तो बरदो मुंह धोई करे धोई दोआ मुंह ते इएं हूंदा थी पगर फुड़ा गुल जे मथां जीअं माक फुड़ा कहिड़े साबुण सां मुंह मिठा धोई दोआ सब बल बजियां तो बरदो मुंह धोई करे धोई दोआ। दोस्तों मां उम्मीद तो कयां त ही एल्बम ही कलाम तव्हांखे तमामु घणा पसंदि ईंदा। अगर ही तव्हांखे एल्बम ऐं कलाम पसंदि अचनि त असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा ऐं असांजे वीडियो खे लाइक कंदा, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। पंहिंजे भाउ नेक मोहम्मद सिंधी म्यूज़िक स्टेशन खे इजाज़त ॾींदा। ज़िंदगी रही त इंशाअल्लाह ताला अॻे वीडियो में गॾु। महिरबानी दोस्तों।